आया आस थिया ॿार अचा बरोबर पसी पैर पुनजी न अची नेर ठहिया गूंदर विसरिया सुखनि शाखूं मुकियूं हाणे ॾिसां त को मुक़ाबिलो आहे कोन। मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे कंहिं ज़माने में चौधासी लतीफ़ साईं वीचारी पढ़ी पढ़ी थोरो अची थोरा शायदि थी वियासीं अॼु छो त इल्मु आहे न इल्मु जेको आहे माण्हू ट्रांसफर थिए थो। सही ॻाल्हि आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त आहे जंहिंजे आस जागी उथी जीअण जी। सुभाणे तव्हां साईं हिनखे भला हिते ईंदा रहो था तव्हां हितां जे माण्हुनि खे कीअं ॾिठो ऐं कीअं उन्हनि खे सम्झो तव्हांजो छा आहे हिन में पंहिंजो हिकिड़ो तजुर्बो? पंहिंजी दुनिया आहे हिते जी माण्हुनि जी ॾिसो पिया चौधारी पाड़ा आहे पिंड बेगवाल जा इनमें सभई पंहिंजा पाण में माण्हू भाइर जी जी भेनरूं या वधि में छोट मसाद जी साईं उहे पाण में उहे गॾु रहनि था ऐं केरु थो काए थो कंहिंजे हई खई में कोन्हे को ऐं ॾाढियूं सुठियूं गलियूं ॾाढियूं भलियूं हा माना उहो गली कहिड़ी कंहिं महिल तव्हांखे लॻे थो त ॿाहिरि पई वञे पर सिधो वञी कंहिंजे घर मतिलबु हर माण्हू सभु माना तव्हां काॾे वञो तव्हांखे न पकियूं मिलंदियूं साईं अॼु ॾींहुं ताईं केरु ईअं न पुछो तव्हां केरु आहे। हा गिटियूं पकियूं मिलंदियूं न हिते को बि अहिड़ो पाड़ो न आहे जंहिंजी गली जेका पकी क्रेस सां उहा मुंहिंजे दरवाज़े ताईं दरवाज़े हर घर ताईं भले हिकिड़ो घर आहे न उस ताईं बि रोड पहुचाइनि था पाणी बि आहे बिजली आहे बिजली 24 कलाक आहे केॾी कंहिं महिल वञे थी ऐं माण्हू हिते ॼण त को हेठि आहे को मथे आहे उनखे पर्दो आहे कोन जी जी ॾींहं जो माण्हू हा पाण में हिन सोट मसात आहे पाण में ॿाहिरि हा असां ही जेको कतार जेका ॾिसो था नी ॿ जेके 4-3 गलियूं आहिनि पिंड बेगवाल जो अच्छा साईं उन में बि माण्हू न उहो गलियुनि वारा जेके प्लाट उहे विकाए अच्छा भई जेके फौजनि जूं ज़मीनूं आहिनि के कश्मीरी आहिनि जिन खे कोई कटण खां पोइ ज़मीनूं मिलियूं उहे रहनि था ऐं ॿियो सिंधियुनि जा 2-3 घर आहिनि उहे अख में कॾहिं कंहिं महिल केतिरा सिंधी हिते सिंधी हिते थिए 5-6 घर हिते छा कनि साईं उस्ताद अच्छा टीचर 2 टीचर ॿियो असांजो घर आहे ऐं ॾाढो जेको आहे सो हिते स्कूल घणा आहिनि सरकारी साईं हिन स्कूल मूंखे ॻोठ में मां सम्झां थो गवर्नमेंट जा 2 आहिनि पासे कॉलेज हिकिड़ो छोकिरियुनि जो आहिनि पोयां आहे हिते अच्छा झंडाले में स्कूल आहे मूंखे लॻे थो त 5-6 अचे हा 7-8 हा कॉलेज 7-8 स्कूल पिंड में पहिरियों पाण वरी शहर में ई जेका थो शहर में हर शहर में कॉलेज कोन्हे को किथे असांखे हुते असां सिंधी माण्हू जो हिते बि इज़ारा हक़ आहे असांजो बि हक़ आहे हिते हिसो बि आहे असांजो पर हिते सिंधी माण्हू खे अचणु खपे हिते हाणे सुठी ॻाल्हि अचनि था सिंधी माण्हू ऐं हिते पंहिंजी यूनिवर्सिटियुनि में शागिर्द पढ़नि था सभु तक़रीबन यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्द पढ़नि था पर हिननि खे इहो वॾो फ़ाइदो थी वियो आहे साईं। अॼु इस्लामाबाद में असां वेठा आहियूं हीअ असांजे सॼे पासे जेके आहे पुठियां पार्क इनक्लेव आहे हिन पासे हिन पासे तव्हां वेंदो त जेके आहे न बर इनक्लेव आहे बगला जूं पहाड़ियूं जबल आहिनि ऐं हिन असांजे साम्हूं जेके न कोमरिया जबल आहिनि तमामु हिकिड़ी असां हिते नेचर में वेठा आहियूं फितरत में वेठा आहियूं जन्नत आहे ऐं अॼु चवां थो जन्नत बि कहिड़ी थी जेके मूं धूड़ कान ॾिठी आहे हिते पुलिस वारो कोन ॾिठो आहे को फौजी हितां गाॾी ते चढ़े हितां मटिले मूं कोन ॾिठो आहे साईं इहा वॾी ॻाल्हि आहे मूं विढ़ंदे माण्हू कोन ॾिठो हा तक़रीबन अॻे बि इहा सूरत हाल हुई सयासुर माण्हू विढ़ंदो या जेका न इहे हालतूं ख़राबु हुते थींदियूं जिते गुरबत हुजे बदहाली हुजे साईं हुते माण्हू ज़ाहिर माण्हू पंहिंजे इहो मसइलो आहे हिते माण्हू ख़ुशहाल आहिनि हर माण्हू फौज में हर माण्हू फौज में नौकरियूं आहिनि दुकानदार आहिनि कारोबार आहे हिते माण्हू कमु कनि था हिन इलाइक़े खे जेके आहे न ख़ासि तौर ते जेकी माना खिताए पोठवार जेके चवंदा असां खिताए पोठवार माना हिनखे पोठवार ॾेई करे चयो वेंदो आहे जीअं पंहिंजे असां ॾिसूं न कंहिं उठ जो हूंदी आहे न पुठी जी जी पुठी उन करे माना हेठि मथे ज़मीन हूंदी आहे उन करे खिते खे चवंदा न खिताए पोठवार हा साईं इहो माना पोठवार पुठे वारो हेठि मथे माना हीअ ज़मीन तव्हांखे हमवार न मिलंदी रस्तो बि सिधो कोन्हे हा त पोइ हीअ खितो आहे न जेके पंहिंजो खिताए पोठवार पिंड माना ॻोठ चवंदा पर हीअ माना ख़ासि तौर ते पूरे खिते खे पिंडी डिवीज़न जेकी ख़ासि तौर ते माना हुन में पिंडी डिवीज़न में माना पंहिंजो इलाइक़ो मार्शल इलाइक़ो हिन में अटक खां अटक हुनमें चकवाल हुनमें पिंडी हुन खां अलावा झलम ताईं माना हिन खिताए पोठवार चयो वेंदो आहे पिंडी में थियासीं ओरिजिनल ही माना ही ज़िलो खणी इस्लामाबाद से बाद में ठहियो न 1960 में सही सही पर ही त माना पिंडी हुयो न ही पिंडी हो मरी वग़ैरह जेके खिता हुया त ही असल में पिंडी हुया ही माण्हू हितां जा माण्हू माना राशन वठण बि सौदो वठण बि पिंडी वेंदा हुया अच्छा हा पोइ हीअ ज़ारा उन वक़्तु माण्हू जेके पुराणा ॿुधाइनि था
त हे पिंडी माण्हू वेंदा हुआ, पर इज़ार इस्लामाबाद बाद में ठहियो। ऐं इस्लामाबाद जो पहिरियों जेकी सेक्टर आहे उहो माना आपारा वारो जेके आहे उहो सेक्टर G6 जेके पाण चऊं उहो ठहियो। इस्लामाबाद जी शुरूआति हितां थी। माना असां हीअ साईं जेके खितो हितां जा माण्हू जेके हूंदा हुआ शुरू में उहो उन्हनि जो रोज़गार जो वॾो वॾो कारण इहो हूंदो त फौज में हूंदा हुआ। छो हिते त को माना इहो ॿियो कारोबार हुयो कोन। हज़ारा जा ज़मीन वग़ैरह पाणी सिस्टम इरिगेशन निज़ाम हुयो कोन, बारिश वग़ैरह पवंदी हो माना त हिननि जो को कणिक वग़ैरह थींदी, मकई वग़ैरह कणिक फसल वग़ैरह थींदो। भाई हितां जा जेकी नौजवान हूंदा हुआ उन टाइम पढ़ाई बि हिननि में तमामु घटि, जीअं पंहिंजा कराची जा लोकल माण्हू हा उहे गॾा पार माहौल उहो ई आहे। उहे माना घटि पढ़ण था, हे पढ़ंदा कोन हुआ। मैट्रिक माना हिन लाइ वॾी वॾी तालीम हूंदी, पोइ हिननि में एकड़ ॿेकड़ को माण्हू हीअ माण्हू छा कंदा, हिननि जा के माण्हू हूंदा हुआ फौज में वेंदा हुआ, नौजवान सिपाही थियो, माना वॾो वॾो थियो त को माना कैप्टन थियो, माना कप्तान थियो, हा मेजर, पोइ हा मेजर वरी जनम माण्हू चकवाल में माण्हू जेके न चकवाल जा माण्हू फौज में इहे घणा वेंदा हुआ पढ़ाई में हवाले सां, उहे पंहिंजा ॿार पढ़ाए विया। हितां जा माण्हू जेके न पोइ साईं सॼे हिन इलाइक़े खे सॼे माना अटक खे वठी जनम ताईं हिनखे माना मार्शल इलाइक़ो चयो वेंदो आहे। हीअ माण्हू फौज में अंग्रेज़नि खे दौर खां वठी हा उनजे करे हीअ माण्हू तव्हांखे ॿुधायां पिंड बेगाल में स्कूल आहे, मुंहिंजो पोटो पढ़ंदो हुयो, वॾो जेको ईमान। हिते हिकिड़ो माण्हू रोज़ानी सुबुह जो दर खोलींदो, पोइ सॼो ॾींहुं वेठो हूंदो, सार संभाल पियो रहंदो ऐं स्कूल बंदि करे वरी हलियो वेंदो। मूं हुन खां पुछियो इहो केरु आहे, गवर्नमेंट जो माण्हू चए न इहो ॻोठ वारनि जो माण्हू आहे, ॻोठ वारनि माण्हू इहो रुॻो अचे थो त कंहिंसां ॻाल्हाए कोन थो। हाणे इहो ई मास्तराणियूं जेके सभु उहे ॾिसंदियूं जेके असीं न वेंदासीं हीअ असांखे ॿुधाईंदो फलाणो कोन थो, शिकायत कंदो हा। ऐं जेके ॿार को नथो अचे उनखे बि वठो अचे, शिकायत कंदो, ॿार को बीमार थो थिए उनखे पुछो यार। हितां जे माण्हुनि जो पंजाब जो ख़ासि तौर ते तव्हां इस्लामाबाद में तव्हां बि ईंदा रहो था, जेके हिते मां असां रहूं था हिते इस्लामाबाद में, हिते ही इस्लामाबाद जेको माना खिते में पाण वेठा आहियूं, हिन खे साईं वॾे वॾो इस्लामाबाद ऐं पंजाब खे त फ़ाइदो आहे ई आहे। छाकाणि पंजाब तालीम में लाहौर ई पुराणा इदारा हुआ, यूनिवर्सिटियूं हुयूं, असां वटि स्कूल हुयो त हुते हिननि पंजाब यूनिवर्सिटी छा आहे त हिते हिन ख़ैबर पख्तूनख्वा खे तमामु वॾो फ़ाइदो थियो आहे इस्लामाबाद जे करे। इस्लामाबाद में साईं हिते 14-15 यूनिवर्सिटियूं आहिनि, सरकारी यूनिवर्सिटियूं आहिनि। पोइ हिननि छा आहे त हिननि खे माना 40 मिंटनि जे पंध ते सवाबी आहे इस्लामाबाद खे, सवाबी जेकी KPK जो ज़िलो आहे, त हिते उन खां अलावा हिननि खे हिकिड़ो मोटरवे मिलियल आहे, ॿियो हिननि खे CPEC मिलियल आहे। माना हीअ हिननि जा जेकी ख़ासि तौर ते माना जेके पाण ॾाखणा इलाइक़ा चऊं त उहे हिननि जा आहिनि, माना इहे पंहिंजा बनू वारा ऐं इहे इलाइक़ा आहिनि जेके लकी मरवत वारा। उहो लकी मरवत पहिरीं जॾहिं CPEC न हो त हीअ 8 कलाकनि में इस्लामाबाद पुॼंदा हुआ, हाणे CPEC ठहण जे करे हीअ 2.5 कलाकनि में पुॼंदा हिते। हा इस्लामाबाद में तव्हांखे वधि में पठाण मिलंदा, वधि में तालीमी इदारनि में तव्हांखे शागिर्द हुननि जा पढ़ण जेके न पढ़ाई में मिलंदा, निकिरी आया आहिनि साईं। हू कम्युनिकेशन जे करे ऐं ॿियो हुननि खे छा फ़ाइदो वॾे में वॾो थियो आहे, हिते हुननि खे तव्हां इस्लामाबाद जी यूनिवर्सिटी में ॾिसंदव तव्हांखे अधु खां अधु फैकल्टी जेके आहे न, अधु खां अधु मुलाज़िम जेके आहिनि तव्हांखे पश्तून मिलंदा, पठाण मिलंदा। ऐं ॿियो जेके हितां हज़ारे जा माण्हू आहिनि, हरीपुर जा अहमदाबाद जा माण्हू, उहो हुननि खे इस्लामाबाद वेझो आहे हुननि खे, त हिननि खे कैपिटल हिननि खे वॾो फ़ाइदो ॾिनो आहे। ऐं हीअ अॼोको ॾींहुं असांजो सुठे में सुठो ॾींहुं गुज़रियो। हूअं बि आउं हिते आयो जंहिं वटि आहियां 2 दफ़ा यूनिवर्सिटी तव्हां वटि आयो, जी जी न साईं तव्हां कासिम जी दारो 2 दफ़ा हिते आयो ऐं ठीकु कोन्हे, चयऊं ठीकु कोन आहियां न त राति रहूं आहे कचहरी। मुंहिंजो बाबा जे मासो मिलियो माल त असां पुॼारा पुर थियासीं। ऐं तव्हांजी सोबत इस्लामाबाद में हिकिड़ो दफ़ो केरु फ़ोन खणी थो, ॿियो वारो फ़ोन खणी कोन। न न साईं तव्हां वॾा माण्हू हेॾा बिज़ी आहिनि, हिन वारे नूनारी साहिब सां न मिली सघियासीं, अच्छा जावेद सां ऐं साईं आगा साहिब जी ॿिए वारे ॿिए दफ़े इंशाल्लाह तव्हां खेर सां वञो, पाण भणी जाए नी पाण नेचर में रहे तो माण्हू, नेचर में रहे दिल्ली खणी कुर्सियूं खणी चौधारी रखंदासीं। न न साईं ऐं वेठा खेर सां सिंध को चक्कर लॻाए सूर जेके आहिनि सिंध जूं ॻाल्हियूं उन ते पाण ॻाल्हाई कोन्हे। न न सही आहे साईं, पाण हिकिड़ी कंस्ट्रक्शन आहे जो तइलीम जेसीं असीं हासिल नथा करियूं तेसिताईं न को तारीख़ बचाए सघंदासीं, न को सिंध बचाए सघंदासीं, न को सिंध बचाए सघंदासीं।